वालेकुम नाज़रीन, हमारी सी रहा खबर जार टी हाणे खबर शामिल कंदासीं मटियारी मां वाजिद ख़ासकिल जी रिपोर्ट मुताबिक़ हाल में बिजली जो ख़राब ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ रोज़ेदार ऐं शहरी सख़्त गर्मी में रोडनि ते निकिरी आया। हेस्को ख़िलाफ़ एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई वई। हिननि चयो त मीरबहर गली ऐं ॿियनि इलाइक़नि में सड़ियल ट्रांसफार्मर 15 कलाक गुज़री वञण बावजूदि बि तब्दील न थियो आहे। रहवासन कामरान अली मीर मोहम्मद, नूर मोहम्मद, इफ्तिकार मेमन ऐं ॿियनि चयो त रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, सख़्त गर्मी में बिजली बंदि आहे। शिकायतनि बावजूदि बिजली बहाल नथी कई वञे। मस्जिदनि ऐं घरनि में पाणीअ जी खोट पैदा थी वई आहे। रोज़ेदार मासूम ॿारड़ा बि परेशान आहिनि। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील करे बिजली बहाल कई वञे।